चूंडींदे ॿेर वञी पिया खखड़नि ते, या इन खे ॿिए नमूने सां ईअं बि चवंदा आहियूं कि चूंडींदे चूंडींदे वञी खखड़नि ते पिया। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। चूंडींदे ॿेर वञी पिया खखड़नि ते, या चूंडींदे चूंडींदे वञी खखड़नि ते पिया। इन जो मतिलबु आहे कि अजाई सियाणप बेकार थींदी आहे, घणी सियाणप बेकार थींदी आहे, अजाई थींदी आहे। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां कि अॼुकल्ह छा थींदो आहे कि छोकिरा आहिनि या छोकिरियूं आहिनि, घर था उन्हनि जे लाइ ॾिसूं त घणी सियाणप थींदी आहे। भई छोकिरे में हीअ बि क्वालिटी खपे, पैसे वारो बि खपे, ऐं पढ़ियल लिखियल बि खपे, ॾिसण में स्मार्ट बि खपे, दुनिया भर जी क्वालिटी पाण उन में चाहींदा आहियूं। सेम वे छोकिरे वारा बि चवंदा आहिनि कि भई छोकिरीअ में भई पढ़ियल लिखियल हुजे, ख़ानदानी हुजे, सुहिणी हुजे, स्लिम हुजे, वग़ैरह वग़ैरह। ईअं पोइ चूंडींदा आहिनि, मतिलबु इलाही घर ॾिसंदा आहिनि। इलाही घर ॾिसण खां पोइ आख़िर में जॾहिं उन्हनि जी थोरी वही निकिरी वेंदी आहे या थोरो कुझु ॿियो कारण अची वेंदो आहे, त आख़िर में हू चूंडींदे चूंडींदे वञी खखड़नि ते पवंदा आहिनि। खखड़ा यानी कि हू बिल्कुलु पोइ त ईअं कॉम्प्रोमाइज़ करे वठंदा आहिनि। त चइबो आहे कि भई चूंडींदे चूंडींदे वञी पिया खखड़नि ते, या चूंडींदे ॿेर वञी पिया खखड़नि ते। त मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि हिनखे कतब में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका कतब में आणीनि। इहे पहाका ई कान्हनि, इहे ज़िंदगीअ जा तजुर्बा आहिनि। इन में केॾी वॾी ॻाल्हि लिखियलु आहे कि समय रहते तव्हां पंहिंजो निर्णय खणी छॾियो। ईअं न कि समय निकिरी वञे ऐं पोइ तव्हां उनखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे भई अञा सुठो खपे, अञा सुठो खपे, अञा 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 सुठो 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 कंदे कंदे तव्हांखे आख़िर में तव्हांजो वक़्तु निकिरी वञे ऐं पोइ तव्हांखे कॉम्प्रोमाइज़ करे करे उहा शइ खणणी पइजी वञे जंहिंजे लाइक़ु तव्हां न हुआ एक्चुअली। ऐं टाइम ते अगरि डिसीजन खणो आहे त शायदि इन खां बैटर डिसीजन थी सघे, या कुझु सुठो कमु वधीक थी सघे। हा, पर छो जे समय निकिरी चुको आहे त तव्हांखे हाणे कीअं बि करे कमु निपटाइणो आहे, कॉम्प्रोमाइज़ करिणो आहे। त हिन में केॾो वॾो तजुर्बो लिखियलु आहे कि चूंडींदे ॿेर वञी पिया खखड़नि ते, या चूंडींदे चूंडींदे वञी खखड़नि ते पिया। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि हिन पहाके खे किताब में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका किताब में आणीनि। जय श्री झूलेलाल। उहो ई हथु चोटीअ में, उहो ई हथु रोटीअ में। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। उहो ई हथु चोटीअ में ऐं उहो ई हथु रोटीअ में। इन जो मतिलबु आहे कि भाउर भेनर पाण में विढ़ंदा बि आहिनि ऐं वरी गॾु रोटी बि खाईंदा आहिनि। हिते उहो ई हथु चोटीअ में, चोटीअ में यानी कि विढ़ंदे वक़्तु पुराणे ज़माने में हिक ॿिए जा वार पटींदा हुआ, त उन जे लाइ चइबो आहे उहो ई हथु चोटीअ में। वरी उहो ई पाण में वेही करे हिक थालीअ में रोटी बि खाईंदा हुआ, त उहो ई हथु रोटीअ में। त इहो पहाको पंहिंजे पारिवारिक एकता खे उन्हनि जे जेके इमोशन्स आहिनि उन्हनि जे बारे में ही ॿुधाए थो कि उहो ई हथु चोटीअ में ऐं उहो ई हथु रोटीअ में। इन जी मिसाल मां तव्हांखे पहले ई ॾेई चुकी आहियां कि भाउर भेनर जॾहिं पाण में विढ़ंदा आहिनि त झगड़ा कंदा आहिनि, हिक ॿिए जा वार पटींदा आहिनि। हाणे हालांकि अॼुकल्ह उहो रवाज़ त ख़तमु थी वियो आहे वार पटण ऐं गॾु रोटी खाइण वेही करे, पर हा इहा ॻाल्हि आहे कि थोरी घणी अटक थींदी आहे, पर वरी वापसि सम्झी बि वेंदा आहिनि, वरी वापसि पाण में हिक ॿिए सां प्यार सां ॻाल्हाईंदा बि आहिनि। यानी कि इहो ई रिश्ता अहिड़ा आहिनि कि इहे कॾहिं ख़तमु नथा थी सघनि। भले पाण में केतिरी बि अटक थी वञे, पर वरी बि खून नेठि खून ई रहंदो आहे। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां पाण बि हिन पहाके खे किताब में आणींदा ऐं ॿियनि खे बि चवंदा कि इहे पहाका किताब में आणीनि। जय झूलेलाल। चरीअ जो चूड़ो कॾहिं टंग में कॾहिं ॿांह में। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। चरीअ जो चूड़ो कॾहिं टंग में कॾहिं ॿांह में। इन जो मतिलबु आहे इंसान जो फिरणो घिरणो सुभाउ हुजणु, उनजो मानसिक अस्थिरता हुजणु। चरीअ जो चूड़ो कॾहिं टंग में कॾहिं ॿांह में। हाणे इहो पहाको ठहियो कीअं? हिकु माई हुई, उहा थोरी दिमाग़ सां पैदल हुई, त उनखे कंहिं चूड़ो अची करे ॾिनईसि, गिफ्ट में कंहिं चूड़ो ॾिनईसि। हुन न ॾिसी ॾिठो हुई त हूअ कॾहिं छा पई करे, कॾहिं ॿांह में पई पाए त ख़ुशि पई थिए, त कॾहिं टंग में पई पाए, पेर में पई पाए त ख़ुशि पई थिए। हुन त न ॾिसी रखियो हुई। त
इन पहाके जो इहो पहाको ठहियो। चरीअ जो चूड़ो कॾहिं टंग में कॾहिं बाह में। चूड़ो त हमेशह बाह में ई पाइबो आहे, पर उहा चरी हुई, हुन न ॾिसी ॾिठो हुई त कॾहिं टंग में पई पाए त कॾहिं बाह में पई पाए। तीअं ई इंसान जंहिंजो फिरणो घिरणो सुभाउ हुजे, कॾहिं कुझु चए कॾहिं कुझु चए, कॾहिं कुझु करे कॾहिं कुझु करे, हुनजी मानसिक अस्थिरता हुजेसि, हुनजो फिरणो घिरणो सुभाउ हुजेसि, त हिन पहाके खे कतब में आणिबो आहे। चरीअ जो चूड़ो कॾहिं टंग में कॾहिं बाह में। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। आंडो कुते ॿिलीअ खे बि प्यारो हूंदो आहे, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। आंडो कुते ॿिलीअ खे बि प्यारो हूंदो आहे, इन जो मतिलबु आहे औलाद सभिनी खे मिठो हूंदो आहे, औलाद सभिनी खे प्यारो हूंदो आहे। त आंडो कुते ॿिलीअ खे बि प्यारो हूंदो आहे। आंडो चइबो आहे औलाद खे, त उहो कुते ॿिलीअ खे बि प्यारो आहे, यानी कि उहो जानवरनि खे बि पंहिंजे औलाद सां प्यारु आहे, त इंसान खे त औलाद सां प्यारु थींदो ई आहे। त आंडो कुते ॿिलीअ खे बि प्यारो आहे। हाणे हिन जी मिसाल ॾेई थी सघां कि घर गृहस्थीअ में पाण ॾिसंदा आहियूं कि माउ पंहिंजे ॿारनि खे केॾो प्यारु कंदी आहे, भले का ग़रीब हुजे अमीर हुजे, पढ़ियल लिखियल हुजे न पढ़ियल लिखियल हुजे, गांव में रहंदड़ हुजे शहर में रहंदड़ हुजे, लेकिन माउ पीउ खे पंहिंजो औलाद प्यारो ई हूंदो आहे। भले ॿारु कारो हुजे, होशियारु हुजे, अपाहिज हुजे, कीअं बि हुजे, ऐबी हुजे, कीअं बि हुजे, त माउ पीउ खे पंहिंजे औलाद सां प्यारु थींदो ई आहे। तॾहिं हिन पहाके खे कतब में आणिबो आहे कि औलाद त कुते ॿिलीअ खे बि प्यारो हूंदो आहे, आंडो कुते ॿिलीअ खे बि प्यारो हूंदो आहे। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। विछूअ खे हणिजे पादर ऐं नांग खे लठ, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। विछूअ खे हणिजे पादर ऐं नांग खे हणिजे लठ, इन जो मतिलबु आहे तव्हांजो दुश्मन जेतिरो ताक़तवर आहे उन जे हिसाब सां ई तव्हांखे हथियार खे कम में आणणु खपिजे। विछूअ खे हणिजे पादर ऐं नांग खे हणिजे लठ। हाणे अगरि साम्हूं पंहिंजे विछूं अची थो वञे त पाण हुनखे पादर सां मारींदासीं त हू मरी वेंदो, लेकिन अगरि नांग अचे थो त हुनखे पादर हणंदासीं त छा हू मरंदो? न, त हुनखे लठ सां ई मारणो पवंदो। तीअं ई ज़िंदगीअ में बि अगरि तव्हांजो दुश्मन छोटो मोटो आहे त तव्हां हुनखे धक चमाट सां बि सिधो करे था सघो, लेकिन अगरि तव्हांजो दुश्मन ॾाढो ताक़तवर आहे त तव्हांखे उन जे हिसाब सां ई हथियार कम में आणणो पवंदो। हुनजी वॾी केस था करे सघो, तव्हां हुनजी वॾी कंहिं वॾे माण्हूअ खे कंप्लेन करे था सघो, या उन जे हिसाब सां ई तव्हांखे हुनजो तोड़ ॻोल्हणो पवंदो। त छा चइबो? विछूअ खे हणिजे पादर ऐं नांग खे हणिजे लठ। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। अंब जी सिक अंबड़ीअ मां न लहे, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। अंब जी सिक अंबड़ीअ मां न लहे, इन जो मतिलबु आहे कि जेका सिक वॾनि मां मिले थी ऐं पूरी थी थिए, उहा नंढनि मां न पूरी थींदी, न मिली सघंदी। त अंब जी सिक अंबड़ीअ मां न पूरी थिए। हाणे इन में इहो मिसाल ॾिनल आहे कि अंब अगरि पाण खे खाइण जी दिलि आहे त छा पाण अंबड़ी खाई करे चई था सघूं कि मुंहिंजी दिलि पूरी थी, मां अंब खाधो? न, अंब त मिठो हूंदो आहे, अंबड़ी खटी हूंदी आहे, त पाण चई नथा सघूं कि भई मां अंब खाधो। पंहिंजी अंब जी सिक त पूरी थी नथी सघे। त अंब जी सिक अंबड़ीअ मां न लहे। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां, जीअं पेकनि में भेण ईंदी आहे भाउ सां मिलणु, माउ पीउ सां मिलणु। सभु फ़र्ज़ु कयो भाउ कान्हे या माउ पीउ ई ॿाहिरि वियल आहिनि, त हुनजी सिक छा पंहिंजी ॿारनि मां या जेके ॿिया घर जा सदस्य आहिनि उन्हनि मां पूरी थींदी? न, उहा चवंदी मां माउ पीउ सां मिलणु आई आहियां, मां पंहिंजे भाउ सां मिलणु आई आहियां। अगरि उहे ई घर में न आहिनि त हुनजी सिक पूरी न थींदी। त अंब जी सिक अंबड़ीअ मां न लहे। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु
सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। खुटो वाणियो वहियूं सारे, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। खुटो वाणियो वहियूं सारे, इन जो मतिलबु आहे पुराणियूं ॻाल्हियूं यादि करणु। खुटो वाणियो वहियूं सारे, हाणे इन जी मिसाल इन पहाके में ई ॾिनल आहे। खुटो वाणियो, वाणियो चइबो आहे वापारीअ खे, खुटो चइबो आहे अगरि जंहिंखे घाटो थी वञे, लॉस थी वञे। त जंहिं वापारीअ खे घाटो थी वञे उहो वहियूं, वहियूं चइबो आहे बंदी, जंहिं किताब जेके पाण अॼुकल्ह लेजर चवंदा आहियूं, उन्हनि खे सारे, सारे यानी संभाले। खुटो वाणियो वहियूं सारे, जंहिं वापारीअ खे वापार में नुक़सानु थी वेंदो आहे त हू पुराणा लेजर, पुराणियूं बंदियूं खोले करे उन्हनि खे वेठो पियो ॾिसंदो पियो आहे ऐं हिसाब किताब वेठो पियो कंदो आहे। यानी पुराणियूं ॻाल्हियुनि खे ई वेठो पियो यादि कंदो आहे, ॾिसंदो पियो आहे, हिसाब किताब कंदो पियो आहे। त छा चइबो? खुटो वाणियो वहियूं सारे। अगरि कंहिंखे को नुक़सानु थो थी वञे, को घाटो थो थी वञे, को परेशानीअ में थो अची वञे, त हू पुराणियूं ॻाल्हियूं ई वेठो पियो यादि कंदो आहे। तॾहिं हिन पहाके खे कतब में आणिबो आहे। खुटो वाणियो वहियूं सारे। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। अकेलो खाए सो बिल्लो, वंडे खाए सो खाए खंड, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। अकेलो खाए सो बिल्लो ऐं वंडे खाए सो खाए खंड, इन जो मतिलबु आहे कि वंडे विराए खाइण में ई आनंद आहे, वंडे विराए करे ई खाइजे। त अकेलो खाए सो बिल्लो, इन जो मतिलबु आहे कि जेको अकेलो थो खाए उहो बिल्ले जे बराबरि आहे। ऐं वंडे करे खाए सो खंड, मतिलबु वंडे करे यानी कि विराहे करे, बांटे करे अगरि केरु खाए थो त इन जो मतिलबु आहे उहो खंड थो खाए, उन में आनंद आहे। त अकेलो खाए सो बिल्लो, वंडे खाए सो खंड। हाणे जीअं पाण घर गृहस्थीअ में ई ॾिसंदा आहियूं त घर गृहस्थीअ में का बि शइ अचे थी, अगरि पाण मिली बांटे खाऊं था, वंडे विराहे खाऊं था त उनजो आनंद ई अलॻि आहे। ऐं अकेले अकेले खाइण में कोई आनंद न आहे। त वॾनि ॿारनि खे, पंहिंजे ॿारनि खे इहो सम्झाणी ॾिनी आहे इन पहाके जे माध्यम सां कि तव्हां वंडे विराहे खाओ, अकेला अकेला न खाओ। त अकेले खाए सो बिल्लो ऐं वंडे खाए सो खंड खाए। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। विकिणी पछताइजे पर रखी न पछताइजे, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। विकिणी पछताइजे पर रखी न पछताइजे, इन जो मतिलबु आहे अगरि जेको दुकानदार आहे ऐं उनजी का शइ ख़राब थी वञे त हू सस्ते में बि विकिणे ऐं उनखे थोरो पछतावो थिएसि कि भई मां हेतिरी महांगे में आंदी हुई, 10 रुपए जी शइ मां अॼु 8 रुपए में विकिणी छॾी, त उहो बि हले, पर रखी न पछताइजे। अरे मां त विकिणी ई कान, इहे 10 रुपए जा हू 8 रुपया ॾेई पियो वञे, पर मां त विकिणी ई कान। त अहिड़ो पछतावो न कजे। त विकिणी पछताइजे पर रखी न पछताइजे, इहो वापारियुनि जे लाइ ठहियलु पहाको आहे। त इहो हिकिड़ो सबक़ु थो ॾिए वापारियुनि खे कि तव्हांखे अगरि तव्हांजी शइ पुराणी थी थिए या फैशन जे हिसाब सां आउट ऑफ फैशन थी वञे त थोरो घटि वधि बि मिलेव त विकिणी छॾियो, पर रखो न। रखण सां त हुनजी वैल्यू पूरी ज़ीरो थी वेंदी। तॾहिं हिन पहाके खे हुननि ठाहियो आहे, वॾनि ठाहियो आहे त विकिणी पछताइजे पर रखी न पछताइजे। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। रुठी आहे घोट सां, ॻाल्हाए नथी ॻोठ सां, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। रुठी आहे घोट सां ऐं ॻाल्हाए नथी ॻोठ सां, इन जो मतिलबु आहे कि इंसान जॾहिं हिक सां नाराज़ हुजे त उन सां त ख़ैर न ॻाल्हाए, पर ॿियनि सां बि हू ॻाल्हाइणु बंदि करे छॾींदो आहे, बिल्कुलु माठ थी वेंदो आहे, चुप थी वेंदो आहे। त रुठी आहे घोट सां ऐं ॻाल्हाए नथी ॻोठ सां। हाणे हिन में मिसाल सां ई इहो पहाको ॿुधायो वियो आहे कि का माई अगरि नाराज़ थी वञे पंहिंजे घोट सां त उहो सॼे परिवार सां या केरु अचण वञण वारो हुजे, कोई मिलण वारो हुजे, को महिमान मड़ो अचे घर में, त उन्हनि सां बि उहा न ॻाल्हाईंदी आहे, हुनजो बूथ सुॼल ई रहंदो आहे।
त रुठी आहे घोट सां, ॻाल्हाए नथी ॻोठ सां। ईअं ई संस्था में अगरि ॾिसूं, सम्झो का टीचर आहे ऐं उनखे प्रिंसिपल को दड़को थी ॾिएसि त उहा ॿी टीचरुनि सां बि सवले तरीक़े सां न ॻाल्हाईंदी आहे, बिल्कुलु चुप रहंदी आहे। त छा चइबो? रुठी आहे घोट सां, ॻाल्हाए नथी ॻोठ सां। मां सम्झां थी, तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। जेॾी सवड़ ओॾो सीउ, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। जेॾी सवड़ ओॾो सीउ, इन जो मतिलबु आहे इंसान वटि जेतिरी आमदनी हूंदी आहे, उनजी डिमांड्स, उनजी फरमाइश बि ओतिरी वधंदी वेंदी आहे। जेॾी सवड़ ओॾो सीउ। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं पाण खे ख़बर आहे कि पुराणे ज़माने में गर्मियुनि जे ॾींहंनि में विञणीअ सां कमु हलाईंदा हुआ। विञणी हलाए करे उहे हवा ॾींदा हुआ। धीरे धीरे सवड़ थोरी वॾी थी त पंखो आयो, ऐं उन खां पोइ वरी सवड़ वॾी थी त ॿी डिमांड अची वई कि हाणे कूलर खपे। ऐं अञा सवड़ वॾी थी, अञा आमदनी वधीक थी वई त धीरे धीरे AC खपे। त उन खां पोइ अञा ॿी सवड़ वधे थी त चऊं था AC घर में त आहे, हाणे ऑफिस में बि खपे, उन खां पोइ कार में बि खपे। त जेॾी सवड़ ओॾो सीउ, यानी कि इंसान वटि जेतिरी आमदनी हुजे, उनजी ओतिरियूं फरमाइशूं, उन जूं डिमांड्स वधंदियूं वेंदियूं आहिनि। त जेॾी सवड़ ओॾो सीउ। मां सम्झां थी, तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। खरियल पुट ऐं मुंझल सुट, वेल कीन विञाईंदा, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। खरियल पुट ऐं मुंझल सुट, वेल कीन विञाईंदा। इन जो मतिलबु आहे, अगरि तव्हांजो पुटु खरियल आहे, बिगड़ियल आहे, त वक़्त ते तॾहिं बि तव्हांखे ज़रूरु कम में ईंदो। ईअं ई अगरि तव्हांजो सुट चइबो आहे धागे खे, धागो मुंझी पियो आहे, उलझी वियो आहे, तॾहिं बि तव्हांखे वक़्त ते ज़रूरु कम में ईंदो। त इन्हनि खे संभाले रखिजे। खरियल पुट ऐं मुंझल सुट, वेल कीन विञाईंदा। ईअं न सोचिजे कि मुंहिंजो पुटु खरियल आहे, बिगड़ियल आहे, ग़रीब आहे, लाचार आहे, ऐबी आहे, त हू मुंहिंजी मदद न कंदो। न, हू तव्हांजी मदद करणु तॾहिं बि ईंदो, छो हू तव्हांजो पुटु आहे, खून जो रस्तो आहे। त छा चइबो? खरियल पुटु ऐं मुंझल सुट, वेल कीन विञाईंदा। मां सम्झां थी, तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। वार त फणी न त कूड़ाए खणी, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। वार त फणी न त कूड़ाए खणी, इन जो मतिलबु आहे साफ़ सफ़ाई रखण जे लाइ जेके बि उपकरण हुजनि, उहे हुजणु ज़रूरी आहे। ऐं अगरि उपकरण न आहिनि त उहे वरी शइ रखिजे ई न। वार त फणी न त कूड़ाए खणी। हाणे इन जी मिसाल ई ॾिनी वई आहे, इन पहाके में ई मिसाल आहे त अगरि तव्हां वटि वार आहिनि, ड्रिघा वार आहिनि या नंढा वार आहिनि, जेतिरा बि वार आहिनि, त उन जे लाइ फणी हुजणु ज़रूरी आहे। फणोटो लॻाइणु डेली ज़रूरी आहे। अगरि तव्हां उनखे फणोटो नथा लॻायो त उहे वार पाण में मुंझी पवंदा, उन में गंदगी अची वेंदी, जूं पइजी वेंदियूं। त अगरि तव्हां वटि उहो फणोटो ई कान्हे, फणी ई कान्हे, त हुनखे कटाए छॾियो। वार त फणी न त कूड़ाए खणी। मां सम्झां थी, तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। उथ बि नाणो, वेह बि नाणो, नाणे बिन नर वेगाणो, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। उथ बि नाणो, वेह बि नाणो, नाणे बिन नर वेगाणो। इन जो मतिलबु आहे, ज़िंदगीअ में हर क़दम ते पैसे जी ज़रूरत पवंदी आहे, ऐं अगरि पैसो न हुजे त इंसानु परेशान थी पवंदो आहे। त उथ बि नाणो, वेह बि नाणो, नाणे बिन नर वेगाणो। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं को घर जो मेंबर बीमार थी पियो आहे ऐं उनखे अस्पताल में भर्ती कराइणो आहे, त हर क़दम ते पैसे जी ज़रूरत पवंदी। हुन जे इलाज लाइ हर क़दम ते पैसे जी ज़रूरत पवंदी। अगरि पैसो न आहे, जेकॾहिं पैसो न आहे त इंसानु वेगाणो थी पवंदो, परेशान थी पवंदो।
त चइबो उथ बि नाणो वेह बि नाणो नाणे बिन नर वेगाणो। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। घणो माल कोने हाल, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। घणो माल कोने हाल, हिन जो मतिलबु आहे दिलि नंढी हुजणु। त घणो माल कोने हाल यानी कि उन वटि आहे त इलाही, पर हाल कोन्हे ॾियण जे लाइ, हू ॾियण जे लाइ तयारु कान्हे, ॾियण जी हुनजी दिलि न आहे। त चइबो घणो माल कोने हाल। त हाणे इन पहाके खे कतब में कीअं आणिबो, जीअं केरु संस्था वारा कंहिं वॾे पैसे वारे माण्हूअ खां दान घुरण था वञनि, त ऐं हू दान जंहिंसां घुरनि था उहो तमामु थोरो थो ॾिए या मना थो करे छॾे, त जेके दान घुरण वारा ईंदा उहे चवंदा घणो माल कोने हाल, यानी कि ही पैसे वारो त आहे पर ॾियण में दिलि नंढी अथसि, ही ॾियण वारो कोन्हे। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। घणो माल कोने हाल। जय झूलेलाल। जेको पंहिंजी हलंदो सो सूर वॾाई सहंदो, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। जेको पंहिंजी हलाईंदो या हलंदो उहो सूर वॾाई सहंदो। इन जो मतिलबु आहे जेको इंसानु पंहिंजी हलाईंदो आहे ऐं ॿिए कंहिंजी न ॿुधंदो आहे त उनखे तकलीफ़ूं बि वधीक ईंदियूं आहिनि, उनखे तकलीफ़ूं वधीक सहन करणियूं पवंदियूं आहिनि। त जेको पंहिंजी हलंदो उहो सूर वॾाई सहंदो। पाण इहो ज़िंदगीअ में तजुर्बो महसूसु कयो हूंदो कि जॾहिं बि केरु पंहिंजी हलाईंदो आहे, भले हू सही ॻाल्हि ते हुजे, ईअं न आहे कि उहो ग़लति हुजे, सही ॻाल्हि ते हुजे, पंहिंजे उसूल ते हले, पंहिंजे सिद्धांत ते हले ऐं ॿियनि सां अलॻि थी करे हले, पर हुनखे तकलीफ़ूं वधीक ईंदियूं आहिनि। तॾहिं हिन पहाके खे कतब में आणिबो आहे कि जेको पंहिंजी हलंदो सो सूर वॾाई सहंदो। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। जंहिं सांस ॾिनो आहे ग्रास बि उहो ई ॾींदो, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। जंहिं सांस ॾिनो आहे ग्रास बि उहो ई ॾींदो, इन जो मतिलबु आहे ईश्वर में भरोसो रखणु, भॻवान में भरोसो रखणु। जंहिं सांस ॾिनो आहे, सांस यानी जंहिं असांखे साह ॾिनो आहे, साह पटियूं पिया, जंहिं असांखे मानव देही ॾिनी आहे, त ग्रास बि उहो ई ॾींदो, यानी कि रोटीअ जो बंदोबस्तु बि उहो ई कंदो। ईश्वर ते भरोसो रखणु। हाणे इन जो खे कतब में कीअं आणींदासीं कि हिन कोरोना पीरियड में असांखे घर वेही करे ई सुरक्षित रहणो आहे। जंहिं सांस ॾिनो आहे ग्रास बि उहो ई ॾींदो। मां सम्झां थी तव्हांखे इन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। इलत वञे पर आदत न वञे, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। इलत वञे पर आदत न वञे, इन जो मतिलबु थींदो आहे कि का इलत यानी बीमारी दवा सां ठीकु थी सघे पर आदत न वेंदी आहे। इलत वञे पर आदत न वञे। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां, जीअं कंहिंखे का बीमारी आहे, सम्झो डायबिटीज़ आहे या ॿी का बीमारी आहे, उन जी उहा दवा करे उहो ठीकु थी थो सघे, पर कंहिंखे का आदत पइजी वई आहे, जीअं दारूअ जी आदत आहे या सिगरेट जी आदत आहे या चांहि जी आदत आहे, त उहा एतिरी सवली न वेंदी आहे। तॾहिं वॾनि इहो पहाको ॾिनो आहे, इलत वञे पर आदत न वञे। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ो, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ो, इन जो मतिलबु आहे जहिड़ो इंसानु जहिड़े हिसाब जो हुजे उन हिसाब सां ई उनखे ॾंड ॾींदा आहिनि। जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ो, मतिलबु इंसान जी प्रकृति जे हिसाब सां ई उनखे ॾंड ॾींदा आहिनि। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां, जीअं सम्झो हिकु क्लास आहे, त उन में जेका टीचर हूंदी आहे उहो को ॿार त तमामु नाज़ुक हूंदो आहे, उनखे थोरो ई दड़को ॾिए त हू ॿारु सिधो थी वेंदो आहे, लेकिन को ॿारु तमामु ढीठ हुजे त उनखे चमाट बि हणी कढंदी आहे। त जहिड़ो मुंहुं तहिड़ो मोचड़ो। मां सम्झां थी तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो।
जय झूलेलाल। कुदरत जी चिट्ठी कंहिं न वाचे ॾिठी, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। कुदरत जी चिट्ठी कंहिं न वाचे ॾिठी, इन जो मतिलबु आहे भविष्य में छा थींदो उन जी ख़बर कंहिंखे ई कान्हे। कुदरत जी चिट्ठी कंहिं न वाचे ॾिठी। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां कि घर में ई सम्झो ॿ ॿार आहिनि त केरु नथो चई सघे कि न्याणी वॾे हूंदे छा ठहंदी, शादीअ खां पोइ सुखी रहंदी दुखी रहंदी, औलाद मूंखे सुख ॾींदो दुख ॾींदो, कुझु बि न चई सघंदा आहियूं। तॾहिं चवंदा आहियूं कुदरत जी चिट्ठी कंहिं न वाचे ॾिठी। मां सम्झां थी, तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल। अटो खाधो गांइ ऐं मार पई गाबे खे, इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। अटो खाधो गांइ ऐं मार पई गाबे खे, इन जो मतिलबु आहे ग़लती हिकिड़ो करे ऐं उन जो ॾंड ॿिए खे मिले, सज़ा ॿिए खे मिले, त चइबो अटो खाधो गांइ ऐं मार पई गाबे खे। इन जी मिसाल इहा ॾेई थी सघां, जीअं घर गृहस्थीअ में पाण ॾिसंदा आहियूं, घर में ॿ ॿार आहिनि ऐं हिकु नंढे ॿार खां का शइ किरी थी पए ऐं टुटी थी पए त माउ वरी वॾे ॿार खे खणी चमाट हणंदी आहे। नंढे खे त हणी नथी सघे छो जो उहो तमामु नंढो आहे। त अटो खाधो गांइ ऐं मार पई गाबे खे। मां सम्झां थी, तव्हांखे हिन पहाके जो मतिलबु सम्झ में अची वियो हूंदो। जय झूलेलाल।